मौजूद साथियों, अॼु आउं तव्हां सां हिकिड़े अहिड़े नशे जो ज़िक्र थो कयां जेको नशो असांजा नौजवान वापराइनि था, जिन में डॉक्टरनि जी औलाद आहे, जज साहिबान जी औलाद आहे, वकीलनि जा ॿार आहिनि, सियासतदाननि जा ॿार आहिनि, काउंसलर चेयरमैननि जा ॿार आहिनि, आम माण्हुनि जो औलाद आहे। ऐं हीअ सभु जेको नशो माण्हू कनि था, हीअ ॿार नशो कनि था। माना 15 सालनि खां वेंदे 30 सालनि जे विच में नौजवान जेके आहिनि हीअ उहो नशो कनि था। माना हीअ जेको नशो वापराइनि था, हीअ नौजवान वापराइनि था। हूअं त सिंध में तमामु घणा नशा थियनि था, जीअं ठठे ज़िले में माओ आहे, हिकिड़ो नशो आहे जंहिंसां वात जी कैंसर थी थिए, पर हीअ नशो उन खां बि ख़तरनाक आहे। जॾहिं बि का शइ आदत बणिजी वञे त उहो नशो आहे। इंतिहा पसंदी बि हिकु आदत आहे, हिकु नशो आहे। ईअं ई नशो जेको आहे उहो हर क़िस्म जो इंतिहाई ख़राबु हूंदो आहे। पर जंहिं नशे जो आउं ज़िक्र करे रहियो आहियां, इहो सिंध में हिन वक़्तु आम आहे, नौजवाननि में आहे। सफ़ेद पोश ऐं अमीर माण्हुनि जा ॿार इहो नशो वापराए रहिया आहिनि। इहो नशो बाक़ाइदगी सां जिन पुलिस ऑफिसरनि जा ॿार इहो नशो वापराए रहिया आहिनि, हीअ उन्हनि ई पुलिस ऑफिसरनि जे सरपरस्तीअ में इहो नशो जेको आहे सो उनजो विकिरो थी रहियो आहे। उन में मीडिया जा माण्हू बि शामिल आहिनि, जेके उन स्मगलरनि खे या मंशात फ़रोशनि खे, नशो विकिरो कंदड़नि खे सपोर्ट कनि था, ऐं ताक़तवर माण्हू बि उन्हनि खे सपोर्ट कनि था। पर उन्हनि सभिनी माण्हुनि जा ॿार इन नशे में मुब्तला थी रहिया आहिनि ऐं वॾी तेज़ीअ सां थी रहिया आहिनि। हिन वक़्तु बि सिंध जे इलाही शहरनि में इहो नशो वापराईंदड़ जेके आहिनि, उन्हनि जा जेके नौजवान आहिनि, उन्हनि जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। हीअ नशो आहे आइस जो नशो। आइस हिकिड़ो अहिड़ो नशो आहे जेको आसानी सां हींअर मिले थो पियो, पर उन जूं इंजेक्शनूं बि थियनि थियूं ऐं ॿार उनखे, नौजवान उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वापराइनि था। ऐं इन नशे जहिड़ो ख़तरनाक तरीन नशो ॿियो को बि कोन्हे को। अच्छा, इन नशे जूं ख़ासियतूं: नशो न कंदड़ खे सॼी राति निंड न ईंदी ऐं नशो कंदड़ खे बि सॼी राति निंड न आहे ईंदी। हिन में इलाही चिड़ थींदी आहे नौजवान खे। जेको नशो कंदो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हद ताईं इन नशे खे वापराए थो त मूंखे जे सुकून मिले, पर सुकून पोइ बि नथो मिले। इन नशे सां फिफड़ जेके आहिनि उहे सुॼी वञनि था, चहिरो जेको आहे उहो सुकी ठोंठ थी वञे थो, ऐं उनजी जेका बॉडी आहे उहा मुकमल तौर ते सुकल काठीअ वांगुरु बणिजी वञे थी। इन नशो वापराईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे फिफड़नि जी कैंसर थिए थी ऐं उहा वरी तकड़ी जल्दी थिए थी। ऐं हाणे इन में इंजेक्शन जो जेको आहे सरेआम इस्तेमालु थिए थो, ऐं पोइ ॿार जेके आहिनि उहे मुकमल तौर ते नौजवान मरी था वञनि। ऐं ॿार इन करे थो चवां त हीअ नौजवान नंढा ॿार इहो नशो वापराइनि था। जॾहिं नशो वापराईंदड़नि जा जेके वालदेन आहिनि उहे मूं ॿुधायो त ब्यूरोक्रेट आहिनि, जज साहिबान आहिनि, वकील आहिनि, उस्ताद आहिनि, प्रोफेसर आहिनि। हर मकतब आहे फ़िक्र सां तेलिक रखंदड़ माण्हुनि जो औलाद इहो नशो तेज़ी सां वापराए रहियो आहे। जुमे जे ॾींहुं इन नशे जे ख़िलाफ़ु मोरे में हिकिड़ो वॾो एहतिजाज पियो थिए ऐं हिकिड़ी वॾी मुहिम पई हले। तव्हां बि इन नशे जे ख़िलाफ़ु एहतिजाज ऐं आइस नशे जे ख़िलाफ़ु हलंदड़ मुहिम जो हिसो बणिजो। मोरे में भाऊ बदर लांगा, असाब चांडियो, जिनसार कलोड़ो ऐं ॿिया दोस्त कामरान चांडियो, हीअ जेके आहिनि से हिकिड़ी मुहिम हलाइनि था पिया। उन करे तव्हां बि हिन जो हिसो बणिजो त जीअं आइस जे नशे खां पंहिंजे नौजवान पुटनि खे, ॿारनि खे बचाए सघो। न त तेज़ीअ सां नसल कुशी हली रही आहे ऐं वॾे पैमाने ते नसल कुशी जारी आहे। इहो वॾो ख़तरनाक नशो आहे। इंतिज़ामिया खे ऐं मोज़िज़ माण्हुनि खे, सफ़ेद पोश माण्हुनि खे इन पासे ध्यानु ॾियणु खपे। पंहिंजे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाईंदव त नसल कुशीअ खां बची सघंदव, न त तेज़ीअ सां तव्हां बर्बादु थींदव, मुआशी तौर ते, इंसानी, अख़लाक़ी ऐं समाजी तौर ते।